अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीन ॾिसी सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे जे दोस्त वटि मुंहिंजे चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल के ज़रूर सब्सक्राइब करे। जी नाज़रीन, तव्हां लाइ हिकु भेरो ॿीहर ख़ुशख़बरी त मुमताज़ मौलाई ऐं सिंगर निगत नाज़ जी नओं एल्बम अची रहियो आहे। जी नाज़रीन, तव्हां बिल्कुलु सही ॿुधो आहे त सिंगर मुमताज़ मौलाई ऐं सिंगर निगत नाज़ जी वरी हिकु ॿीहर एल्बम अची रही आहे ऐं हीअ एल्बम इंशाअल्लाह तव्हांखे तमामु घणो बहितर पसंदि ईंदो। ऐं हीअ एल्बम ईद खां 2-3 ॾींहं अॻु में रिलीज़ थी वेंदो। जीअं रिलीज़ थींदो आउं तव्हांखे वरी हिन चैनल ते ॿीहर ॿुधाईंदसि। ऐं हीअ जेको एल्बम आहे इहो तमामु घणो धमाकेदार एल्बम थींदो। तो नाज़रीन, ये हुई अॼु जी शॉर्ट वीडियो ऐं अहिड़नि ॿियनि वीडियो लाइ असांजे चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।